सलाम वालेकुम। वालेकुम तव्हां सलाम। वटि पे आयुसि। खैर मां मूंखे कंहिं ॿुधायो कि अब्दुल सत्तार एडवोकेट वटि वञिजांइ, हाँ 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 जेको ज़ाल मुड़सनि जूं तलाक़ूं बि ॾियारंदो आहे ऐं वसियत बि कंदो आहे। संभाले ॻाल्हायो। मुंहिंजे बंगले जे भरिसां अहिड़ा लफ़्ज़ पिया चयो, ऑफिस में चैम्बर में जेको अची ॻाल्हाए। इहो वसियत करणी हुई। ॿुधायो, संभाले ॻाल्हाईंदो कर। संभाले ॻाल्हाईंदासीं। ॿुधायो कहिड़ी वसियत आहे? वसियत आहे, मूं जो बीमार रहंदो आहियां, रिपोर्टूं बि ग़लति आयूं, हाँ। हिन करे जाइदाद में ॾेई छॾियां ॿारनि खे। केतिरी जायदाद आहे? अलाह जो शुक्र आहे, अलाह जो शुक्र आहे जाम। केतिरियूं गाॾियूं आहिनि? गाॾियूं 3 आहिनि, 2 गॾा मरी विया ऐं उन्हनि में बाक़ी 3 गाॾियूं आहिनि। गाॾियूं उनखे चवंदा आहियूं, रेड़ी गाॾी खे गाॾी असां चवंदा आहियूं। औलाद केतिरी आहे? औलाद 13 पुट आहिनि, 11 नियाणियूं आहिनि। शाबाश। छा उनमें छा कंदा आहिनि तव्हांजा पुट? छा में वेंदा आहिनि? किथे कमकार कंदा आहिनि? छा कंदा आहिनि तव्हांजा पुट? गाॾियूं इहो ई आहिनि, उहे कोन्हनि। मुंहिंजा पुट जेका आहिनि न, इहो बसर अदरक लहसुन विकिणंदा आहिनि। लॻो बि ॼट पिया। हा, अॻियां? पोइ वरी मूं चयो ॾेई छॾियूं ऐं तव्हांजो कमु आहे, हथ सां विराइजो। मुआरे जेको पुट खे न, वॾो पुटु आहे न, हुनखे मुआरो हुको पसंदि आहे। हुको न फैसलाबाद में रहंदो आहे, हथ सां वञी ॾेई अचिजो। जायदाद केतिरी आहे? हथ सां ॾेई अचिजो। जायदाद केतिरी आहे इहो त तव्हां ॿुधाई कोन पिया। जायदाद ॿुधायां पियो न तव्हांखे, सॼो ॿुधायां पियो, सॼी ॻाल्हि ॿुधायां पियो। ॿुधायो ॿुधायो। टेम पास आया वरी कयो। हिकिड़ो मूं वटि गानी वारो जेको आहे न तोतो आहे, उहो बि जेको आहे न मारी नंढड़ी खे पसंदि आहे, बलूचिस्तान में रहे थी। गर्मी आहे, रस्ते में थोरो संभाले वञिजो, उहो बि ॾेई अचिजो। पोस्टमैन सम्झो अथई, वकील आहियां, नामी गिरामी पाकिस्तान जो वकील मशहूरु तव्हां छा सम्झो आहे? ऐं बंगले भरिसां पोइ ॻाल्हाई। ऐं जाइ बि पंहिंजी जेकी आहे न घर, हा, उहो बि 400 फुट ते ठहियलु आहे। 400 फुट ते छा उते सभई बि सुम्हंदा आहियो छा? भेणा ॼट, 13 पुट, 12-13 नियाणियूं, तव्हां आहे छा? ऐं चार मुंहिंजी ज़ालूं आहिनि, उहो कोन गिणियूं अथव। शाबाश शाबाश, सलाम आहे तव्हांखे। ऐं जेको आहे न तव्हांखे इहो करिणो आहे। हा, मारी नंढी धीउ आई, बदीन में रहंदी आहे, उहो मूं छित पे ठाराई न, उन जूं टाइलूं हुयूं 70 बची वियूं। 70 जेकियूं टाइलूं न बदीन में तव्हांखे ॾेई अचणियूं, पंहिंजे हथ सां ॾिजो। छा मूंखे दिली ख़ुशी थींदी। वकील आहियां, पाकिस्तान जो मशहूरु वकील। पोस्टमैन कोन आहियां, तुंहिंजो हारी कोन आहियां जेको सभिनी खे पहुचायां। हितां हलो, वञी पंहिंजो कमु धंधो कयो। ऐं जेको आहे न, जेकी बि शइ आहे, ऐं मूं वारो हिकिड़ो जेको गॾु आहे न, तव्हांजी रूह ख़ुशि थी वेंदी। तव्हां हुनखे ॾिसंदो न, तव्हांजे ऑफिस वठी ईंदसि। मुंहिंजी ऑफिस में कॾहिं खे थो वठी अची, ऐं कंहिं पंहिंजे नौकरनि खे थो सॾु करायां, खाराई तोखे जूता। हितां हलियो वञ बाबा। ऐं गाह वाह वठी रखिजो। अड़े ईंदसि, ऐं कल्ह जेको आहे न वसियत लिखाइण ईंदसि, कॾहिं बि तव्हां ॾिसजो, तव्हांजी रूह ख़ुशि थी वेंदी। बाबा हितां हल, वरी खाम कई, ऐं हाणे ई न खाम कई। हल हितां हल, आयो आहे वसियत लिखाइण।